ओम शांति। अॼु जी मुरली जी तारीख़ आहे 20/5/2021। अॼु मुरली में गीत आहे दिल जो सहारो टुटिजी न वञे। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मातम द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे सभु सेंटर्स जे ॿारनि गीत ॿुधियो। तव्हां अॼु ॿुधो था ऐं बाक़ी ॿार 2-4 ॾींहं पोइ ॿुधंदा। अगर पुरानी दुनिया पुराने शरीर सां दिलि लॻाईंदा त तकदीर फुटिजी वेंदी न, छो जी हिन इहो शरीर हिन पुरानी दुनिया जो आहे। त अगर देह अभिमानी ठहींदा त तकदीर जो ठहिणी खपे उहो न ठहींदी, टुटिजी पवंदी। जो जीअं हाणे देही अभिमानी बाबा पाण खे ठाहे करे तकदीर ठाहे थो, अगर पाण देह अभिमानी वापसि थी वेंदा त तकदीर जेकी ठही आहे उहा टुटी पवंदी। हाणे बदनसीबी सां तव्हां नसीबवार ठहियो था न, हिन करे जेतिरो थी सघे हिकु बाप खे यादि करो जो बेह जो वरसो ॾींदो आहे। बाप खे ऐं वरसे खे यादि करो। हिन पुराणी दुनिया में बाक़ी थोरो समय आहियो। हिन में तव्हांखे पुरुषार्थ करे सर्वगुण संपन्न ज़रूरु ठहिणो आहे। ॾाढा आहिनि जो पवित्र रहंदा बि आहिनि, कई घड़ी घड़ी किरी पवंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि तव्हां बाप सां गॾु सर्विस में साथी ठहिणु चाहींदा आहियो, तव्हांखे साथी ठहिणो खपे। बाबा चवंदा आहिनि तव्हांखे बाप सां गॾु सर्विस में साथी ठहिणो खपे। ॾाढी वॾी सर्विस आहे न बाबा जी, त मददगार त खपनि। एतिरी पूरी दुनिया खे पतित खां पावन ठाहिणो आहे। ईअं न सभु बाप जा मददगार ठहींदा। जेका कल्प पहिरियों मददगार ठहिया हुया उहो ई ठहींदा। ब्रह्मण कुलभूषण बीके ठहिया हुया उहो ई समझदार ठहींदा। प्रजापिता ब्रह्मा जो नाम त मशहूरु आहे न, ॻायल आहे। ब्रह्मा जा ॿार त ज़रूरु केरु हूंदा, बीके ई चईंदासीं न हुननि खे। ज़रूरु उहे थी करे विया आहिनि, हाणे वरी थींदा। आदिदेव आदि देवी खे बि यादि कंदा आहिनि त जो चीज़ थी करे वई उहो पोइ वरी खां ज़रूरु थियणी आहे। इहे ॼाणंदा आहियो। सतयुग थी वियो, हुन में आदि सनातन देवी देवता आहिनि जो राज्य हुयो, जो हाणे न आहे। देवी देवता आहिनि जो पवित्र प्रवृत्ति मार्ग वारा राज्य कंदा हुया, उहो हाणे 84 जन्मनि जे अंत में आहिनि। हाणे न पवित्र आहिनि न राजाई आहे, सभु पतित थी विया आहिनि न। देवी देवता धर्म वारी आत्मायूं पतित थी वियूं आहिनि, हिन करे पंहिंजे पाण खे हिंदू धर्म वारी कहलाईंदियूं आहिनि। बाप अची करे वरी हुननि खे जागृत था करनि, पावन था ठाहिनि। चईंदा आहिनि पतितनि सां बुद्धि योग न लॻायो, हिकु मूंसां ई बुद्धि योग लॻायो त तव्हां सभु पावन थी वेंदो। तव्हां ॼाणंदा आहियो असां बाप जी राय ते हली करे बाप खां वरसो था वठूं न। कीअं वरसो पाइणो आहे उहो बि युक्ति था ॿुधाइनि। मनुष्य त अनेक प्रकार जी युक्ति रचंदा आहिनि। कोई साइंस घमंडी आहे, कोई डॉक्टरी घमंडी आहे। लिखंदा आहिनि मनुष्य जी हार्ट ख़राब थी वेंदी आहे त ॿियो प्लास्टिक जो हार्ट ठाहे करे विझी सघंदा आहियूं। नेचुरल कढी करे आर्टिफिशियल खे हलाईंदा रहंदा आहिनि। इहे बि केतिरो हुनर आहे न। इहे थियो अल्पकाल जो सुख जे लाइ। कल्ह मरी वेंदा त शरीर ई ख़तम थी वेंदो, प्राप्ति छा थी। अल्पकाल जे लाइ, थोरे समय जे लाइ ॿियो हार्ट लॻाए करे थोरे समय जे लाइ मनुष्य जीवित रहियो। साइंस वारा ॾाढो कुझु कमाल करे ॾेखारींदा आहिनि, लेकिन सभु छाजे केतिरे समय जे लाइ थींदो आहे, अल्पकाल जे लाइ, थोरे से समय जे लाइ। बाप त पाण खे अहिड़ो निरोगी शरीर ठाहे करे ॾींदो, प्रकृति अहिड़ी सतो प्रधान बाबा ठाहे थो जंहिंसां पंहिंजो जेको अहिड़ो निरोगी शरीर हूंदो सतयुग में, जो पूरो 150 वर्ष हलंदो बिना बीमारी, अंत ताईं कोई बीमारी न हूंदी। बाबा त 21 जन्मनि जे लाइ पाण खे प्राप्ति कराए थो। हिते त सभु अल्पकाल जो आहे। इहे त ॻाल्हि ई बिल्कुलु न्यारी आहे न। बाबा जी ॻाल्हि बिल्कुलु ई न्यारी आहे। पावन आत्मा 84 जन्म वठंदे वठंदे हाणे पतित थी वई आहे, त शरीर बि अहिड़ो थी वियो अथसि।
हुन पतित आत्मा खे वरी खां पावन ठाहिण बाप जे सिवाय ॿियो कोई ठाहे न सघंदो आहे। हिक जो ई गायन आहे न, सर्व खे पतित पावन, सर्व खे पतितनि खां पावन ठाहिण वारो, सर्व जी सदगति करण वारो, सर्व ते दया दृष्टि रखण वारो, सर्वोदया लीडर आहे। केर? असांजो बाप। मनुष्य पंहिंजे पाण खे सर्वोदया लीडर कहलाईंदा आहिनि। हाणे सर्व माना हुनमें सभी अची वेंदी आहे, प्रकृति, योनिया, सभु। सर्व ते दया करण वारो त हिकु बाप ई आहे, जंहिंखे रहमदिल ब्लेसफुल चइबो आहे। बाक़ी मनुष्य सर्व ते दया थोड़ी करे सघंदा आहिनि। पंहिंजे ते ई न करे सघंदा आहिनि त ॿियनि ते छा कंदा। इहे दया कंदा आहिनि, उहो दया कंदा आहिनि अल्पकाल जे लाइ। नाम केॾा वॾा वॾा रखंदा आहिनि न पंहिंजे मथां। हाणे बाप चवनि था तव्हांखे केतिरी सहज युक्ति थो ॿुधायां न एवर हेल्दी वेल्दी थियण जी। युक्ति बिल्कुलु सिंपल आहे, सिर्फ़ु मूंखे यादि करो, छो जी तव्हां मूंखे भुलिजी विया आहियो न। सत्य में त तव्हां सुखी रहंदा हुयो, हिन करे मूंखे यादि कंदा ई न हुयो। तव्हांजे 84 जन्मनि जी हिस्ट्री जोग्राफी तव्हांखे ई ॿुधाइनि था न, पाण खे ई ॿुधाइनि था बाबा। तव्हां ई राज्य कंदा हुया, सदा सुखी हुयो, पोइ दिन प्रतिदिन उतरदे उतरदे तमो प्रधान दुखी थी वियो। हाणे बाप वरी खां पाण ॿारनि खे कल्प पहिरियों मुआफ़िक वरसो ॾियण आयो आहे। जो कल्प कल्प अची करे वरसो वठंदा, श्रीमत ते हलंदा। श्रीमत अर्थात बाप जी मत, उहो ई वरसो वठंदा न। हुन ते त श्रीमत ते हलणो आहे वरसो वठण लाइ। हुननि जे सिवाय श्रीमत कंहिंखां बि मिली नथी सघे। 21 जन्मनि जे लाइ सुख शांति जे लाइ श्रीमत बाप जे सिवाय ॿियो कोई न ॾेई सघंदो आहे। बाप चवंदा आहिनि तव्हां वीचार करो, इहो हुनर कोई में आहे न। कंहिंखे विश्व जो मालिक ठाहिण, हुनजी युक्ति बाबा ई ॿुधाईंदा आहिनि। चवंदा आहिनि हिननि जे सिवाय ॿियो कोई उपाय न आहे। बाबा जी यादि जे सिवाय बाबा जी मत ते हली करे विश्व जो मालिक थियण, हिननि जे सिवाय ॿियो कोई उपाय न आहे। पतित पावन बाप ई ज्ञान ॾींदो आहे, उहो ई उच्च पद पाइण जे लाइ ज्ञान ॾींदो आहे। हीअं न सिर्फ़ु सृष्टि चक्कर ॼाणण सां पाण पवित्र ठही वेंदासीं न। सृष्टि चक्कर त ॼाणियो, लेकिन बाबा खे यादि बि त करणो आहे न। हिन ई योग अग्नि सां पंहिंजी आत्माउनि जो जेको पापनि जो घड़ो भरियल आहे उहो ख़तमु थींदो, आत्मा पावन ठही वेंदी। सृष्टि चक्कर जे ज्ञान सां त कमाई थींदी आहे। बाप चवंदा आहिनि तव्हां ई 84 जन्म वठी वठी करे पतित थी आहियो। अॼुकल्ह त पोइ ख़ुदि खे शिवोम तत्वम बि चई छॾींदा आहिनि, या त पोइ चवंदा आहिनि कि तव्हां ई परमात्मा जो रूप आहियो। आत्मा सु परमात्मा ख़ुदि खे सभिनि खे चई छॾींदा आहिनि कि सभु भॻवान जा रूप आहिनि, सभिनि जी आत्मा परमात्मा आहिनि। कहिड़ी उल्टी उल्टी मत ॾींदा आहिनि न। हाणे बाप आया आहिनि, तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा खे शिव बाबा जी यादि ॾियारणी खपे। सर्व जो सदगति दाता उहो हिकु परमात्मा ई आहे। तव्हां बि यादि करो, सभिनि खे बि यादि ॾियारियो कि पंहिंजी आत्मा जो बाप शिव बाबा आहे। शिव जा मंदिर अलॻि ठाहींदा आहिनि, शंकर जो रूप ई अलॻि आहे। प्रदर्शनी में भी दिखाइबो आहे न, शिव शिव निराकार शंकर आकारी। कृष्ण खे पोइ साकारी ॾेखारींदा आहिनि, साथ में राधे ॾेखारण ठीकु आहे। त सिद्ध थिए ये ही लक्ष्मी नारायण ठहींदा। कृष्ण त द्वापर में गीता ॿुधाइण ईंदो। कृष्ण त द्वापर में गीता ॿुधाइण ईंदो ई न। कृष्ण त सतयुग जो प्रिंस आहे, उहो कीअं गीता ॿुधाइण हुन में ईंदो द्वापर युग में। ऐं गीता ज्ञान सां त नए धर्म जी स्थापना थी न। त नए धर्म जी स्थापना अर्थात कलयुग जो अंत जो समय, नए सुखदाई धर्म जी, निर्विकारी धर्म जी स्थापना त कलयुग जे अंत में थींदी। द्वापर युग खां त विकारी सिस्टम शुरू थी वियो न, त हुते काथां कृष्ण गीता ज्ञान ॿुधाइण ईंदो। और कृष्ण त हुन दुनिया जो प्रिंस आहे,
उहो थोड़ी गीता ज्ञान ॿुधाए करे पंहिंजे धर्म जी स्थापना कंदो। कृष्ण त ख़ुदि ई 84 जनम वठी करे पतित थी वेंदो आहे, त उहो कीअं सुखदाई धर्म जी स्थापना जे लाइ ज्ञान ॾींदो। पतित थी वेंदो आहे कलयुग अंत में, पावन हूंदो आहे सतयुग में, त ज़रूरु संगम ते ई बाबा अची करे पाण खे पावन ठाहिण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। जॾहिं ॻायल बि आहे मनुष्य से देवता किए करतन लागे वार, मतिलबु मनुष्य बि देवता ठहियो, मनुष्य ई देवता ठहियो, ॿियो कोई देवता मथां न ईंदा आहिनि। ऐं ठाहिण वारो बाप ई आहे, इहे बाप ई ॼाणंदा आहिनि, उहो ई त्रिकालदर्शी आहे न। कृष्ण खे त त्रिकालदर्शी बि न चईंदासीं, उहो थोरी टिनिनि कालनि जो ज्ञान ॿुधाए सघंदो आहे। हुनखे सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान कोन अथसि। कृष्ण जी आत्मा जॾहिं 84वें जन्म में ईंदी आहे, जॾहिं बाप हुन में प्रवेश कंदो अथसि, तॾहिं हुनखे सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान ऐं टिनिनि कालनि जो, टिनिनि लोकनि जो ज्ञान हूंदो अथसि। कृष्ण त जॾहिं कृष्ण जे रूप में हूंदो त नंढो ॿारु हूंदो। देवी प्रिंस प्रिंसेस कॉलेज में पढ़णु ईंदा न, अॻियां हिते बि प्रिंस प्रिंसेस जो कॉलेज हुयो, हाणे त मिक्स थी विया आहिनि। कृष्ण प्रिंस हुयो, ॿिया बि हूंदा प्रिंस प्रिंसेस, हुनजा साथी बि त हूंदा, सभु इकट्ठा पढ़ंदा हूंदा। हुते त आहे ई वाइसलेस दुनिया, हिकु शिव बाबा ही सर्व जो सदगति दाता है, मनुष्य सर्व जो सदगति दाता थी न थो सघे। बाप ही अची करे सर्व खे मुक्ति, जीवन मुक्ति ॾींदो आहे। इहे बि सम्झाइबो आहे न, देवताउनि जे राज्य में ॿियो कोई धर्म ई न हूंदो आहे। हुते उहो बाक़ी धर्म त द्वापर युग खां ईंदा आहिनि, त सतयुग में हुजे, जॾहिं द्वापर खां ईंदा त सतयुग में कीअं थी सघंदा आहिनि। उहो त आहिनि ई हठ योगी निवृत्ति मार्ग वारा। बाबा अची करे राजयोग सेखारींदो आहे न, बाबा ही राजयोग सिखाए सघंदो आहे, बाक़ी कोई बि राजयोग न सिखाए सघंदो आहे। बाबा ही राजयोग सिखाए करे पवित्र प्रवृत्ति मार्ग जी स्थापना कंदो आहे। राजयोग हूंदो ई पवित्र प्रवृत्ति मार्ग वारनि जे लाइ। भारत पवित्र प्रवृत्ति मार्ग में हुयो, हाणे कलयुग में पतित प्रवृत्ति मार्ग थी वियो आहे। भगवान वच्चु मामेकम यादि करो, पुराणी दुनिया अथवा देह जे संबंधनि सां दिलि न लॻायो। अगरि दिलि लॻायो त तकदीर फुटिजी वेंदी। ॾाढनि जी तकदीर हीअं फुटिजी वई आहे। बाबा जो ठही करे पोइ ॿियनि सां दिलि लॻाइनि त दिलि फुटिजी वई। कोई अकर्तव्य कयो हूंदनि त पिछाड़ी में उहो सभु साम्हूं ईंदो, साक्षात्कार थींदो। कई ॿार छिपाईंदा बि ॾाढो आहिनि। हिन जन्म में कयल पाप कर्म बाप खे ॿुधाइण सां अधु सजा छुटिजी वेंदी, अधु सजा सां छुटिजी वेंदा, परंतु लज्ज जे मारे में ॿुधाईंदा ई न आहिनि। कंदा काम त ॾाढो कंदा रहंदा आहिनि न, बुद्धि में यादि त हूंदो अथनि, लेकिन की ॿुधाईंदासीं त छुटिजी वेंदा, लेकिन लज्ज जे मारे में ॿुधाईंदा ई न आहिनि। ये अविनाशी सर्जन आहे। बीमारी लज्ज जे कारण सर्जन खे न ॿुधाईंदव त छूटंदो कीअं। कोई बि विक्रम कयो त ॿुधाइणु खपे न, अधु माफ़ थी वेंदो। न ॿुधाइण सां वृद्धि थींदी वेंदी, जाती फसता वेंदा, पोइ तकदीर ख़तम थी वेंदी, बदकिस्मती थी वेंदी आहे न। बाप चईंदा आहिनि देह सां बि संबंध न रखो। देह खे बि मां आत्मा सिर्फ़ कर्म करण लाइ यूज़ थी करां, बाक़ी समय विदेही स्थिति में बाप सां गॾु कर्म कंदा रहो। हमेशा बाप खे यादि कंदा रहो, पोइ कोई गंदो काम न थींदो। हिन ई तरीक़े सां ईंदव कि मां हिन देह में आयो आहियां, जेको बि इहो देह बि भॻवान बाप जी आहे। कुझु बि मां हिन देह सां करां थो, मन में वीचार करां थो, सभु कुझु मूंखे बाबा खे ॿुधाइणो आहे। तन मन धन सभु बाबा जो आहे, त सभु कुझु ॿुधाइणो ई आहे। त गंदो काम थी वियो त उहो बि ॿुधाइणो ई पवंदो न,
बाबा त धर्मराज बि आहे न, हुन खां छुपाईंदव त पोइ केतिरी सज़ा खाईंदव न। पोइ त पाण जहिड़ी सज़ा कंहिंखे मिलंदी न, छोकी पाण त हाणे ज्ञानी ॿार थी विया आहियूं न बाबा जा। त पोइ पाण खे त सही ग़लति जी पहचान बाबा ॾिनी अथई, त हाणे बाबा खे ॿुधाइणो खपे। जेतिरो समय नज़दीक ईंदो ओतिरो साक्षात्कार थींदो रहंदो। हाणे सभिनि जी क़यामत जो समय आहे, सभु पतित आहे। पापनि जो दंड त ज़रूरु मिलंदो न। जीअं हिकु सेकेंड में जीवन मुक्ति ॻाल्हि आहे, हिकु सेकेंड में सजाइनि जी बि वासना ईअं ईंदी आहे जीअं बहुत समय खां सजायूं था खाऊं। हीअ ॾाढी सूक्ष्म मशीनरी आहे। सभिनि जी क़यामत जो समय आहे, सजा भोगण ते ज़रूरी आहे न भोगणी। पोइ हाणे आत्मायूं पवित्र थी करे वापसि वेंदियूं, या त बाप खे यादि करे भोगो मुक्त थियो, या सजा खाए करे। बाप ही अची करे पतित आत्माउनि खे पावन ठाहींदो आहे न। बाप जे सिवाइ ॿियो कोई जी ताक़त न आहे। 63 जनम पाप कंदा कंदा हाणे तव्हां पापात्मा ठही विया आहियो। पापनि जो घड़ो भरिजी वियो आहे। माया जो ग्रहण सभिनि खे लॻल आहे, ॾाढो ग्रहण तव्हां ॿारनि ते लॻल आहे। सर्वगुण संपन्न बि तव्हां हुयो त ग्रहण बि तव्हांखे लॻे अथव, ज्ञान बि हाणे तव्हां ॿारनि खे थो मिले। बाप ॿुधाईंदा आहिनि तव्हां भारत जा मालिक हुयो, पोइ 84 जनम तव्हां भोगियो। कीअं सिधो ॿुधाईंदा आहिनि कि बरोबरु तव्हांजो ई देवी देवता धर्म हुयो। पोइ हाणे पतित थियण जे कारण तव्हां पंहिंजे पाण खे हिंदू चई छॾींदा आहियो। हिंदू धर्म में कोई हिंदू धर्म त की स्थापन कयो ई न। मथ पंत जी डिनाइस्टी न हूंदी आहे, डिनाइस्टी राजाउनि जी हूंदी आहे। लक्ष्मी नारायण जी 1st, 2nd, 3rd, 4th हीअं 8 ताईं हलंदी आहे। अहिड़ी राजाई हलंदी आहे न। इहे बि ज़रूरु आहे, पावन खां पतित थियणो ई आहे। पतित थियण जे कारण देवी देवता कहलाए नथा सघूं। तव्हां सम्झंदा आहियो असां ही पूज्य आदि सनातन देवी देवता धर्म वारा हुयासीं। हाणे धर्म जे चित्रनि खे ई पूजदा आहियूं न, पाण पंहिंजे ई धर्मनि जे चित्र खे पूजदा आहियूं। सिर्फ़ु इहा भूल कई आहे कि असां ही पूज्य देवी देवता हुयासीं, सिर्फ़ु इहो भुलिजी विया आहियूं कि असांजी मूर्तियूं आहिनि। असां ख़ुदि जी ई मूर्तियुनि जी पूजा था करूं। हाणे त सम्झंदा आहियो बाबा खां वरसो मिले थो। बाबा असांखे वरसो कल्प पहिरियों बि ॾिनो हुई, पोइ पतित थी वियासीं। हाणे पंहिंजी ई चित्रनि जी वेही पूजा कंदा आहियूं। तॾहिं त ॻाल्हि आहे आप ही पूज्य आप ही पुजारी। इहे सिवाइ भारत जे ॿियो कंहिंजे लाइ बि न आहे। बाप बि भारत में अची करे ज्ञान ॾींदा आहिनि न। पोइ सो देवता ठहिणो ई आहे, ज्ञान ॾींदा आहिनि छो देवता ठहिण लाइ। बाक़ी सभी आत्माऊं हिसाब किताब चुकतो करे वापसि हली वेंदियूं। आत्माएं सभु बाप खे सॾु कंदियूं आहिनि। ओ गॉड फादर, इहे बि सम्झण जी ॻाल्हि आहे न। हिन समय तव्हांखे 3 बाप आहिनि, हिकु शिव बाबा लौकिक बाप ऐं अलौकिक बाप प्रजापिता ब्रह्मा। बाक़ी सभिनि खे 2 बाप आहिनि, लौकिक पारलौकिक। सत्युग में सिर्फ़ु हिकु लौकिक बाप ई हूंदो, पारलौकिक खे त ॼाणंदासीं न शुद्धी दुख न हूंदो। हुते त सुख ई सुख आहे, पारलौकिक बाप खे यादि ई न कंदा आहियूं, दुख में ई यादि कंदा आहियूं। हिते संगम ते पाण खे 3 बाप आहिनि, इहे बि सम्झण जी ॻाल्हि आहे न। हुते आत्म अभिमानी रहंदा आहियूं, पोइ देह अभिमानी थींदा आहियूं। हिते तव्हां आत्म अभिमानी बि आहियो त परमात्मा अभिमानी बि आहियो। शुद्ध अभिमान आहे कि असां बाप जा सभु ॿार आहियूं, सभु हुन खां वसियो था वठूं। उहो असांजो बाप शिक्षक सतगुरु आहे। इहे हुन जी महिमा बि सम्झाइणी खपे। उहो ई अची करे सभिनि ॿारनि खे वरसो ॾींदो आहे। सभी धर्म जी आत्माउनि खे बाबा वरसो ज़रूरु ॾींदो आहे। बाबा त चईंदो आहे मां त योनियुनि खे बि वरसो ॾींदो आहे। सत्युग में तव्हांखे हुयो, पोइ 84 जन्म वठी वठी वरसो ख़तमु थी वियो। इहे सम्झण जी केतिरी सहज ॻाल्हि आहे न। बाप खे यादि, बाप खे चइबो आहे पतित पावन सर्व जो सदगति दाता। ये दुनिया ई पतितनि जी आहे, कोई सदगति करे न सघंदो आहे। बाक़ी कोई ॾाढा शास्त्र पढ़ियल हुजे त अंत मते सो गति थी वेंदी आहे, पोइ नंढेपन में ई कंठ थी वेंदो आहे। छो जी
आत्मा में त संस्कार रहंदो आहे न, पोइ बचपन में उहो सभु मिलंदा त शास्त्र त झटि सम्झी करे यादि करे वरी खां शास्त्र ॿुधाइण लॻी वेंदो आहे, यादि थी वेंदो अथसि। त बाप तव्हां ॿारनि खे केतिरी सुठी सुठियूं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं था ॿुधाइनि। ॿार त तमो प्रधान थी विया आहियो, हाणे मूंखे यादि करो त तव्हांजी आत्माउनि मां खाद निकिरे। हाणे नाटक पूरो थियो, सभिनि खे हाज़िर थियणो ई आहे। क्राइस्ट आदि सभिनि जी आत्मा हाज़िर आहे, उहो बि बाप वटि ईंदी सलामी भरण लाइ। चक्रवर्ती राजा त न ठहींदा न, उहो त सिर्फ़ु बाप खे यादि कंदा, मन मना भव जो मंत्र वठी वेंदा। के सभु धर्म स्थापक बाबा वटि अची करे मन मना भव जो मंत्र वठी वेंदा। तव्हां आयो मन मना भव मध्या जी भव, पाण डबल मंत्र वठंदा आहियूं। बाप केतिरी सुठी युक्ति था ॿुधाइनि। अच्छा, ओम शांति वरदान आहे। सदा ज्ञान सूर्य जे सम्मुख रहण वारा अंतर्मुखी समान धारी ठहनि। जीअं सूर्य के साम्हूं ॾिसण सां सूर्य जी किरणियूं अवश्य पहुचदियूं, ईअं ई जो ॿार ज्ञान सूर्य बाप जे सदा सम्मुख रहंदा आहिनि, हू ज्ञान सूर्य जी सर्व गुणनि जी किरणियूं स्वयं में अनुभव कंदा आहिनि। हुननि जी सूरत ते अंतर्मुखता जी झलक संगम युग जी व भविष्य जी सर्व समान जी झलक ॾेखारे में ॾींदी आहे। हिन लाइ सदा स्मृति में रहे कि अंतिम घड़ी आहे। कहिड़ी बि घड़ी हिन तन जो विनाश थी सघंदो आहे। हिन करे सदा प्रीत बुद्धि ठही ज्ञान सूर्य जे सम्मुख रही अंतर्मुखता व समान जी अनुभूति में रहणो आहे। स्लोगन आहे, सदा उड़ती कला में उड़ण ही झमेलनि जे पहाड़नि खे क्रॉस करणो। अच्छा, ओम शांति।